नहमदहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दत मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। पारा नंबर 8 सूरत अनआम आयत नंबर 145 खां वठी 150 ताईं तर्जुमो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल चओ, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ुबानी अल्लाह ताला फ़रमाए रहिया आहिनि, ला अजिदु न आऊं पायां थो फ़ी मां जेको उहीअ वही कयो वञे थो इलैया मुंहिंजी तरफ़ मुहर्रमन हराम अला ताइमिन मथां कंहिं खाइण वारे जे यतअमुहु जेको खाधो उहो खाए थो इल्ला सिवाए ऐं यकून के उहो हुजे मईततन मुर्दार औ दमम मसफ़ूहन या रत जेको वहंदड़ हुजे औ लहम खिंज़ीर या गोश्त हुजे वो सूअर जो फ़इन्नहु त बेशक उहो रिजसुन नापाक आहे औ फ़िस्क़न या उहो गुनाह जो कमु आहे। उहिल जंहिं ते वरितो वियो नालो लिग़ैरिल्लाही सिवाए अल्लाह जे बिही जंहिं मथां यानी उहो खाधो हराम आहे जंहिं ते अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंजो नालो वरितो वियो। फ़मन तुरा पोइ उहो शख़्स जेको मजबूर थी वञे ग़ैर न हुजे उहो बाग़िन वला आदिन न हुजे उहो सरकश ऐं न ई हुजे हद खां गुज़रण वारो फ़इन्न त बेशक रब रब तव्हांजो ग़फ़ूरुर रहीम बेहद बख़्शण वारो निहायत रहम करण वारो आहे। व अलल लज़ीन ऐं मथां उन्हनि माण्हुनि जे जेके हादू यहूदी थिया हर्रमना हराम कया असां कुल्ल ज़ी ज़ुफ़रिन हर नाख़ुन वारा जानवर व मिनल बक़री ऐं ढगिन मां वल गनमी ऐं भेड़ या दुंबन मां हर्रमना हराम कया असां अलैहिम उन्हनि जे मथां शुहूमहुमा उन्हनि ॿिन्ही जानवरनि जूं चर्बियूं इल्ला सिवाए मां जेका हमलत खयल हुजे या लॻल हुजे ज़ुहूरुहुमा उन्हनि ॿिन्ही जे पुठनि ते जेका चर्बी चमड़ियल हूंदी आहे उहा अविल हवाया जेका उन्हनि जे आंडनि ते लॻल हुजे औ मख़्तलत जेका मिलियल छुलियल या बिल्कुलु चिपकियल हुजे बि अज़मिन उन्हनि जी हॾियुनि सां ज़ालिक जज़ईनाहुम इहो बवजह उन्हनि जे असां सज़ा ॾिनी उन्हनि खे बिबग़ीहिम उन्हनि जी सरकशी जे करे व इन्ना ऐं यकीनन असां ई लस्सादिक़ून सचा आहियूं। फ़इन कज़्ज़बूक पोइ अगरि इहे झुटलाइनि तव्हांखे फ़क़ुर रब्बुकुम बसि इन्हनि खे चओ त रब तव्हांजो ज़ू रहमतिन रहमत वारो आहे वासिअतिन वसी रहमत वारो आहे। वला युरद्दु ऐं न फेरियो वेंदो बासुहु अज़ाब उनजो अनिल क़ौमी उन क़ौम खां अनिल क़ौमिल मुजरिमीन जेका मुजरिम क़ौम हूंदी। सयक़ूलुल लज़ीन अनक़रीब चवंदा उहे माण्हू जिन अशरकू शिरक कयो लौ शाअ अल्लाहु ऐं अनक़रीब उहे माण्हू चवंदा जिन शिरक कयो अगरि चाहे हा अल्लाह मां अशरकना न असां शिरक कयूं हा वला आबाऊन ऐं न ई असांजा आबाऊ अजदाद ईअं वॾा वला हर्रमना ऐं न असां हराम ठाहियूं हा मिन शैइन कंहिं बि शइ मां कज़ालिक कज़्ज़ब अहिड़ी तरह इनकार कयो कज़ालिक कज़्ज़बल लज़ीन अहिड़ी तरह इनकार कयो उन्हनि माण्हुनि जेके मिन क़ब्लिहिम इन्हनि खां पहिरीं हुआ हत्ता एसिताईं जो ज़ाक़ू उन्हनि चखियो बअसना अज़ाब असांजो। कुल इन्हनि खे चओ हल छा इंदकुम तव्हां वटि आहे मिन इल्मिन को इल्मु
फ़तुख़रिजूहु पोइ खणी अचो या कढो उनखे लना असांजे लाइ, यानी अगरि तव्हां वटि को हलाल हराम जो इल्मु आहे त उनखे खणी अचो। इन न तत्तबिऊन तव्हीं पोयां हली रहिया आहियो इला पर लज़न पर गुमान जे, व इन ऐं इहो त न अंतुम तव्हां आहियो इला पर तव्हां सिर्फ़ु तख़रुसून अटकल पचू यानी बेतुकियूं ॻाल्हियूं करे रहिया आहियो। कुल इन्हनि खे चओ फ़लिल्लाही अल्लाह ताला जे लाही आहे अल हुज्जतुल बालिग़तु दलील मुहकम, फ़लो शाअ पोइ अगरि उहो चाहे हा लहदाकुम त हिदायत ॾेई छॾे हा तव्हांखे अजमईन सभिनि खे। कुल इन्हनि खे चओ हलुम वठी अचो शुहदाअकुमुल्लज़ीन गवाह पंहिंजा उहे जेके यशहदून गवाही ॾियनि अन्नल्लाह त बेशक अल्लाह ताला हर्रम हाज़ा हराम कयो आहे इहो, फ़इन शहीदू पोइ अगरि उहे गवाही ॾियनि फला पस न तशहद तव्हां गवाह थियो माहुम गॾु उन्हनि सां, वला तत्तबि ऐं न तव्हां पैरवी कयो या पोयां हलो अहवा अल्लज़ीन ख़्वाहिशात जी उन्हनि माण्हुनि जे जिन कज़बू झुटलायो या इनकार कयो बि आयातिना असांजी आयात जो, वल्लज़ीन उहे माण्हू जिन जेके ला न युमिनून ईमान रखनि था बिल आख़िरती आख़िरत ते, वहुम ऐं उहे बिरबिहिम पंहिंजे रब सां यादिलून ॿियनि खे उनजे बराबरि शरीक ठहिराइनि था। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तग़फिरुक व अतूबु इलैक रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। सल्लल्लाहु तआला अला खैर ख़ल्क़िही मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिही अजमईन।